औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरेजो। अॼु 30 अगस्त 2025 जो ॾींहुं आहे। पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूदु आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ मदीना जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ मदीना जो मादो आहे मीम दाल नून। लफ़्ज़ अल मदीना त उन शहर खे चइबो आहे जेको बग़ैर कोट जे दीवार जे हुजे। लफ़्ज़ मदीना जी जमो मुदनुन आहे। लफ़्ज़ मदीना क़ुरान पाक में 11 सूरतुनि ऐं 17 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। सालिह अलैहिस्सलाम जी क़ौम में 9 फ़सादी हुया। सूरत नंबर 27 निमिल आयत नंबर 48 ऐं संदन शहर फिल मदीनत में 9 ॼणा अहिड़ा हुआ जेकी मुल्क में फ़साद विझंदड़ हुया ऐं इस्लाह न कंदड़ हुआ। हज़रत लूत अलैहिस्सलाम ॾांहुं फ़रिश्तनि जो छोकिरा थी अचणु। सूरत नंबर 15 हिजर आयत नंबर 67 ऐं जीअं ई मलाइक सुहिणनि छोकिरनि जी सूरत में हज़रत लूत अलैहिस्सलाम वटि पहुता त शहर अहलुल मदीनत वारा लूत जे घर ॾांहुं ख़ुशीअ मां डोड़ंदा आया। मिस्र जे औरतुनि जो ज़ुलेखा लाइ ॾिनल बयान। सूरत नंबर 12 यूसुफ आयत नंबर 30 ऐं शहर फिल मदीनत जूं औरतूं चवणु लॻियूं त अज़ीज़ जी ज़ाल पंहिंजी नफ़सानी ख़्वाहिश लाइ पंहिंजे ग़ुलाम खे वर्गलाए रही आहे ऐं बेशक उन ग़ुलाम जी मुहबत संदसि दिलि में वेही वई आहे। बेशक असीं खेसि वाक़ई पथरी गुमराहीअ में ॾिसूं थियूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मिस्र शहर में मंझंदि जे वक़्तु निकिरी अचणु। सूरत नंबर 28 क़सस आयत नंबर 15 ऐं हिकु ॾींहुं मूसा अहिड़े वक़्तु शहर दख़लल मदीनत में दाख़िल थियो जो शहर वारा ग़फ़लत में हुआ त मूसा उन में 2 शख़्सनि खे पाण में विढ़ंदे ॾिठो। हिकिड़ो हिन जे पंहिंजी क़ौम याने बनी इसराइल जो हो ऐं ॿियो उन जे दुश्मन क़ौम जो याने फ़िरौन जो क़िब्ती हो। पोइ जेको माण्हू संदसि क़ौम मां हो तंहिं संदसि दुश्मन जे ख़िलाफ़ खेसि याने मूसा खे मदद लाइ पुकारियो। पोइ मूसा उन दुश्मन खे मुक हईं ऐं कमु पूरो करे छॾियांसि। मूसा चयो त हीउ त शैतानी कमु थी पियो। बेशक उहो खुलियो खुलायो गुमराह कंदड़ दुश्मन आहे। मूसा अलैहिस्सलाम जो ॿिए ॾींहुं मिस्र शहर में सुबुह जो निकिरी अचणु। सूरत नंबर 28 क़सस आयत नंबर 18 पोइ हिन याने मूसा डिॼंदे डिॼंदे इंतज़ार में सुबुह फिल मदीनत कयो ऐं हिकदमि ॾिठाई त जंहिं इस्राएलीअ हिन याने मूसा खां काल्ह मदद घुरी हुई सो वरी खेसि मदद लाइ सॾे रहियो आहे। मूसा खेसि चयो त तूं त को यकीनन सफ़ा बेरा याने गुमराह आहीं। हिकु शख़्स जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चवण त तूं मिस्र छॾे हलियो वञ। सूरत नंबर 28 क़सस आयत नंबर 20 उन वक़्तु हिकु शख़्स शहर अल मदीनत जे परे पासे खां डोड़ंदो आयो ऐं चयाईं त ए मूसा सरदार वाक़ई तुंहिंजे बारे में मशवरो करे रहिया आहिनि त तोखे क़त्लु कनि, तंहिं करे तूं शहर मां हिकदमि निकिरी वञ। बेशक तुंहिंजी ख़ैर ख़वाहनि मां आहियां। सरदारनि जो फ़िरौन खे चवण त मूसा खे तरस आहे
सूरत नंबर 7 ऐराफ़ आयत नंबर 111। सभिनी सरदारनि फ़िरौन खे चयो त मूसा ऐं संदसि भाउ हारून खे तरसाए ऐं सभिनी शहरनि फिल मदाइन में गॾु कंदड़ खे कासिद मोकिल। फ़िरौन जो जादूगरनि खे पंहिंजे शहर में घुराइण मज़ीद हिन सूरत में ज़िक्र आहे। सूरत नंबर 26 शूरा आयत नंबर 36 ऐं 53। जादूगरनि जो ईमान आणण ऐं फ़िरौन जूं धमकियूं। सूरत नंबर 7 ऐराफ़ आयत नंबर 123। फ़िरौन चयो ए जादूगरओ, छा तव्हां मुंहिंजी इजाज़त खां सवाइ अॻु में ई ईमान आणे छॾियो? हीअ बेशक तव्हांजी साज़िश आहे जेका तव्हां हिन शहर फिल मदीनत में उन करे कई आहे त हितां जे असुल रहवासिन खे मुल्क निकाले ॾियो। पोइ यादि रखो त अव्हांखे जल्द ई ख़बर पइजी वेंदी। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जी मूसा अलैहिस्सलाम खे कयल कमनि जी हिकमत बयानु करणु। सूरत नंबर 18 कफ़ आयत नंबर 82। ऐं बाक़ी रही भित जेका सिधी कई सा शहर फिल मदीनत जे ॿिनि यतीम छोकिरनि जी हुई, जंहिंजे हेठां उन्हनि ॿिन्ही भाइरनि जो खज़ानो पूरियल आहे। ऐं संदन पीउ हिकु नेक शख़्स हो, तंहिं करे तुंहिंजे रब घुरियो त जॾहिं उहे ॿई ॿार बालिग़ थियनि त पंहिंजो खज़ानो दीवार जे हेठां कढनि, ऐं उहा सभु तुंहिंजे रब जी रहमत हुई ऐं मूं उहो पंहिंजे मर्ज़ीअ सां न कयो। ऐं ए मूसा, उहा अथई हक़ीक़त उन्हनि ॻाल्हियुनि जी जो जिन ते तोखां सब्र न थी सघियो। असाबे कैफ़ वारा पुछण लॻा त घणो वक़्तु सुतल हुयासीं। सूरत नंबर 18 कैफ़ आयत नंबर 19। अहिड़ी तरह असां घणे अरसे खां पोइ खेनि उथारियो त हिक ॿिए खां पुछनि। उन्हनि मां हिकु चवंदड़ चयो त तव्हां केतिरो वक़्तु रहिया आहियो? मंझाइसि किन जवाबु ॾिनो त हिकु ॾींहुं या ॾींहं जो कुझु हिसो, ऐं किन चयो त तव्हां जेतिरो वक़्तु बि रहिया आहियो सो तव्हां जो रब ई ॼाणे थो। पाण मां कंहिंखे चांदीअ जो सिको ॾेई शहर अल मदीनत मोकिलियो त उहो जेको सुठो खाधो ॾिसे उन मां तव्हां लाइ कुझु खाधो वठी अचे, ऐं उहो कमु हू होशियारीअ सां अंजाम ॾिए ऐं अव्हां जो हाल कंहिं सां बि न ओरे। हिकु मोमिन शख़्स पंहिंजे क़ौम खे चयो त पैगंबरनि जी पैरवी कयो। सूरत नंबर 36 यासीन आयत नंबर 20। जॾहिं हू पैगंबरनि खे कूड़ो करे रहिया हुआ त एतिरे में शहर अल मदीनत जे पराहे पासे खां हिकु मोमिन शख़्स डुड़ंदो आयो ऐं चयाईं त ए मुंहिंजी क़ौम, उहे पैगंबर सचा अथव, उन्हनि पैगंबरनि जी पैरवी करियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जा मुनाफ़िक़ीअ ते अड़िया बीठा हुया। सूरत नंबर 9 तौबा आयत नंबर 101। तव्हांजे आस पास वारनि बदविन मां के मुनाफ़िक़ आहिनि ऐं मदीने अल मदीनत जे रहण वारनि मां बि के मुनाफ़िक़ आहिनि जेकी मुनाफ़िक़ीअ ते अड़िया रहनि था। ऐं ए पैगंबर, तूं ख़ैन नथो ॼाणी, असीं उन्हनि खे ॼाणूं था। उहो वक़्तु वेझो आहे जॾहिं असीं उन्हनि खे 2 भेरा सज़ा ॾींदासूं, पोइ उहे अञा वधीक वॾे अज़ाब ॾांहुं मोटाया वेंदा। अहिड़े क़िस्म जो मौज़ू ज़िक्र क़ुर पाक जी 2 सूरतुनि में बि मौजूदु आहे। सूरत नंबर 9 तौबा आयत नंबर 120। सूरत नंबर 33 अहज़ाब आयत नंबर 60। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ मुनाफ़िक़नि ग़ैर मुनासिब लफ़्ज़ इस्तेमालु कया हुया।
नंबर 63 मुनाफ़िकून आयत नंबर 8। उहे मुनाफ़िक चवनि था त जेकॾहिं असां मदीने अल मदीना ते मोटी पहुतासूं त वधीक इज़त वारो बेइज़त खे उतां ज़रूरु कढी ॿाहिरि कंदो। इज़त त अलाह ऐं सदस रसूल ऐं मोमिननि लाइ आहे, पर मुनाफ़िक हो नथा ॼाणनि। जज़ाकल्लाह।